ख़बर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद अली शाह ठारू शाह वासी बोरियत निहाल हाकर प्रेस क्लब पहुची दाइंदे छो त 50 सालन खां ठारू शाह पुलिस स्टेशन ते अख़बार ॾींदो आहियां। को बि ऐसे शो मूंखे अख़बार जो बिल न ॾींदा आहिनि। अख़बार जो बिल घुरण तां सिकंदर सोलंकी मूं मथां कूड़ी FIR दाख़िल करे मूं मथां सुपारियुनि जा 4 दॿा हणी केस दाख़िल कयो वियो आहे। मूंखे ऐं मुंहिंजे नंढड़े पुट खे 3 कलाक जेल अंदरि रखियो वियो। 18 खां 19,000 मुंहिंजा पैसा बि कढी वियो आहे। हिन वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खे अपील कई आहे त मां मिस्कीन हाकर आहियां। अख़बार खपाए पंहिंजे बचड़नि जो गुज़र सफ़र कंदो आहियां। मूंखे पंहिंजा रोक रक़म ऐं अख़बारनि जा बिल वसूल करे मूं ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे। तव्हां प्रेस क्लब ते पहुता आहियो, तव्हां सां मसइलो कहिड़ो आहे? मां सीनियर हाकर आहियां सिटी ठारू शाह जो। 50 साल खां थाणे ते अख़बार ॾींदो आहियां। को SHO मूंखे अख़बार जो बिल न ॾींदो आहे। हर कोई हलियो वेंदो आहे। मूं ते कूड़ो केस सिकंदर माछीअ हितां जो ठारू शाह जे केस कयो। FIR कई अथई मुंहिंजे मथां। सोपारियुनि जा 4 दॿा मूं ते हणी ऐं मूं ते FIR कई अथई। हिन मुंहिंजो नंढड़ो 3 कलाक अंदरि जेल में वेठो हो मूं सां गॾु। मुंहिंजा 19,000 रुपया जेके आहिनि से उन कढिया आहिनि, उहे मूंखे ॾिए नथो। मुंहिंजो चालान पेश कोन थियो आहे। मां ॾाढो मजबूर आहियां। मूंखे अख़बारुनि मां कुझु बचे कोन थो। मां SP खे ऐं IG खे सिंध कराचीअ खे अपील थो कयां त असां ग़रीबनि जो ॾोह कहिड़ो आहे जंहिंमें सिकंदर असांखे डॉक्टर वटि खणी मुंहिंजे छोकिरे जे रत जा पैसा खणी ऐं उहे जवाबदार जा पैसा अॼु ॾींहं ताईं ॾिए नथो। मूं हुनजो ॾोह कहिड़ो कयो आहे। पैसा घणा? मुंहिंजा पैसा 18 खां 19-20,000 ताईं। हा, मां बकरी खपाए हिन नंढड़े खे रत पियो विझराइण वञा त मूंखे डॉक्टर वटि खणी ऐं उते मूंखे FIR करे 3 कलाक हिन खे विहारे ऐं मुंहिंजे भाउ जे सोहरे खे जे पुट खे सोहरे खे ॾिनो अथई। मुंहिंजो पुटु मुंहिंजो उन्हनि सां वास्तो न आहे। मुंहिंजे पुट खे उनखे छो ॾिनई? पाण उते थाणे ते भरे ऐं उते रखियो अथनि। इहा वीडियो मुंहिंजे पुट जी उन्हनि वटि ई आहे। महिरबानी करे सिकूअ माछीअ खां मूंखे पैसा वठिया ॾिना वञनि। इहो हींअर हितां बदिली कराए धली पोटरा भॼी वियो आहे। असांखे हिते ॾिसण में नथो अचे। असांजो वकील